जुबानी आशिक न थियो, दिली आशिक थियो। और मां छो न चवां, जिस दिल में मोहम्मद की उल्फत नहीं है, समझ लो कि बचल छोरो वालो उनकी किस्मत में जन्नत नहीं है। जेके नबी जा आशिक हथ मथे खणी ऐलान करे, आशिक तो हर को छॾाए। लैला मजनू जो वाक़ियो भी तव्हां ॿुधो हूंदो। लैला हुई मजने ते आशिक, पानी के ॾिनई नौकराणी खे वञी खीर जो प्यालो पीआरे। रस्ते में मजनू वरी ॿियो वेठो हो, हुन चयो तूं मजनू आहे? चई मां आहियां। अहिड़ा 15-20 प्याला पीतई। लैला चयो अॼु मजनू खे आज़मायूं त सही। छुरी बि ॾिनई, ख़ाली प्यालो बि ॾिनईसि। चई प्यालो खणी वञ, मजने खे चओ त लैला रत थी घुरे। मुंहिंजी ॻाल्हि तव्हांखे सम्झ में नथी अचे। ईअं वेठा वठो, रेल निकिरी वई 3 प्लेटफॉर्म। प्यालो जो वठंदो त न मजने जा ठकाव निकिरी विया। छुरी ॾिठई, चई ख़ैर तो आहे कि लैला रत घुरी आहे? कि हाँ रत घुरी अथई। कि रत वारो मजनो मान आहियां, मां खीर वारो हाँ, रत वारो होॾे वेठो। हे रत ॾियण वारी जवाब देवबंदी आहे। चओ न सुभाणे अल्लाह। जॾहिं उते ख़ाली प्यालो पहुतो मजने वटि, कि लैला मोकिलियो आहे, रत खपे। जे लैला अलाए कहिड़े क़िस्म जे हिसे जी रत घुरी आहे, अलाए हेॾां जी, अलाए हथनि जी, अलाए पेरनि जी, अलाए हेॾां जी। चई रत, चई रत, चई तई कीअं न चयो अथई कि हितां जी आहे, हितां जी, बसि किथां जी रत ॾे। हुन हिते बि टुको ॾिनो, हिते बि टुको ॾिनो, सॼे जिस्म खे टुका ॾेई थोरो होॾो जो गॾु करे, थोरो होॾो जो गॾु करे प्यालो भरियई। मत ही रत वणेसि, मत ही रत वणेसि। हक़ीक़ी आशिक़ लैला जो इहो मजनो। एथा चवनि देवबंदी हुज़ूर जा आशिक़ नाहिनि, देवबंद अॼु बि दीन ते क़ुर्बानी ॾिनी आहे। अचो अॼु बि असांजी सखर जी मस्जिद जे अंदरि अल्लामा डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरो जंहिंजो बचिड़ो शहीद जो अचे थो, उहा मस्जिद तव्हांखे अॼु बि ॾिसींदी। हिन डॉक्टर साहब जो खून मुबारक हिन मस्जिद में पड़ा हो। पाक मोहम्मद जा दीवाना ॾिसंदासीं त देवबंद में ॾिस। मां दुआ करण आयो आहियां, अल्लाह मदीने वारे साईं जो 1 नंबर दीवानो करे आमीन त चओ। जेके 1 नंबर थियण था चाहिनि उहे ॿई हथ मथे करनि, जेके 2 नंबर थियनि भली न करनि। जुबानी न करे, दिली दीवानो करे। मां हिकिड़े जलसे में वञा पियो, हमरा मुंहिंजी गाॾी ते पियो बीह रहियो। मूंखे चयो मौलवी साहब कॾहिं खां वठी नचणु सिखिया हो? मां अजमेर सां त कॾहिं नचिया न आहियूं। जे तव्हां जा मुला पटका ॿधी रोडनि ते नचनि था, खजड़नि में तौबा करे। रबिल अव्वल में हुजूर जो मीलाद थो मनायो वञे। याद रखो मुसलमानो, हक़ीक़ी आशिक़ ॻोल्हियो। बिलाल वारो इश्क ॾिस, बिलाल जहिड़ो आशिक़ तूं न थी सघंदे, अबू बकर जहिड़ो न थी सघंदे। अबू बकर मिठे मुहम्मद करीम जे मथां तन मन धन क़ुर्बान करे छॾियो। मां दुआ करण आयो हां, अल्लाह नबीअ सां सचो इश्क नसीब करे। आमीन। असांजो पाक मुहम्मद करीम वॾे शान वारो आहे। लख लख मुबारक हुजन जेके अॼु बचल शोरे जे जलसे में आया हो। सीरतुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उनवान सां ही जलसो में मुनक़िद ऐं पाक नबी जो आशिक़ जे बचन क़ुरान मजीद याद क़ुरान ख़ुशीअ में दस्तार जो जलसो भी सजायो। किरोड़े मुबारक उन्हनि अमड़नि खे जान जेके पंहिंजनि बचन खे क़ुरान पढ़ायो। अॼु मुसलमानों दुनिया जे पोयों लॻी पई आहे, दुनिया जो दार दुनिया वारनि जे पोयों लॻा पिया आहिनि। ये असांजो बच्चो इंग्लिश पढ़े, अंग्रेजी पढ़े, दीन खां परे रखो। याद रखो मुसलमानों, खुदा जो कसम खणी महफ़िल में चवां थो, दुनिया वारी डिग्री मरण खां पोइ हिते थुकूं पई कटींदी, क़ुरान वारी डिग्री क़बर में बि गॾु हलंदी। यार सां यारी रखो। जेको क़बर में बि गॾु हले, मरण खां पोइ सभु मिट माइट ते ॾिठी वेंदा, अज़ीज़ ॾिठी वेंदा, ग़रीब ॾिठी वेंदा, अज़ीज़ ॾिठी वेंदा। पर मुंहिंजे मिठे मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आशिक़ो क़ुरान के दीवाननि सां गॾु ख़ुदा जो कसम अल्लाह जी मदद होंदी जो रब जो क़ुरान बि क़बर में अची इस्तिग़फ़ार कंदो। जंहिंजी क़बर में क़ुरान हुजे हुनजी क़बर कीअं न जन्नत जो बाग बणिजे। मां ॻाल्हायो न, क़बर तव्हांजी जन्नत जो बाग बणिजे या न बणिजे? ॻाल्हायो न, सही आहे। मदीने जे मीर जा दीवानो उहे भी अमड़ियूं हुयूं जिन पंहिंजनि बचनि खे क़ुरान पढ़ायो। वाक़ियो थो थिए, हिकिड़ी औरत पंहिंजे मासूम ॿार खे आंगुर खां वठी मदरसे में वठी आई। उस्ताद खे चवे, सही उस्ताद मुंहिंजे बच्चे खे क़ुरान पढ़ायो। उस्ताद हुनखे मामूल मुताबिक़ पंहिंजे अॻियां विहारे छोकिरे खे चयो, पुट पढ़ अलिफ बा ता सा जीम। नंढे अखियुनि मां ॻोड़ा हारे थो। सही उस्ताद तकड़ करे अॻ में मूंखे सबक़ न ॾियो, अॻ में जेको मूंखे यादि आहे मां पढ़ां पोइ मूंखे सबक़ ॾिजो। उस्ताद सोचो त नंढो छोकिरो आहे, वधि में वधि अलहम्द शरीफ़ या कुल
दफ़ा याद करे आयो हूंदो जे बच्चा पढ़ तो सही छोकरो गोडा भनिया त बसावे शुरू थी आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलद्दाल्लीन। उस्ताद के तो जान शुक्र जो पूरो थियो अबर तरीके पढ़ते पढ़ते पैरों सिपारा कुरान जो पूरो करे। उस्ताद सोचो बस छोकरे जो इल्म पूरो थियो शुरू थियो सयक़ूल सुफ़हा चौन सुभान अल्लाह ॿियो सिपारो पूरो करे उस्ताद के तो जान बस छोकरे जो इल्म पूरो थियो ख़बर पड़ी पई ॿियो टियों चौथों पंजों छहों सतों अठों नओं 10 सिपारा पढ़ी करे चवे तो साईं उस्ताद हाणे मूंखे अॻियां सबक ॾियो। उस्ताद चवे तो पुट कहिड़े उस्ताद वटि पढ़ियो आहे कहिड़े कारी साहब वटि पढ़ियो आहे कहिड़े मौलवी साहब वटि पढ़ियो आहे अखियुनि मां ॻोढ़ा हारे चवे तो साईं उस्ताद कंहिं कारी साहब वटि न पढ़ियो आहे कंहिं मौलवी साहब वटि पढ़ियो आहे ओ साईं उस्ताद अॼु मिठी अम्मा जी थोली में 10 सिपारा यादि कया अथमि। अम्मा जॾहिं सुबुह जे टाइम ते नाश्तो तयारु कंदी हुई मूंखे थोली अम्मा कुरान भी पढ़ंदी हुई नाश्तो भी बचंदो हो पर कुरान मगी जा 10 सिपारा पढ़ंदी हुई काश जेकॾहिं सॼो कुरान पढ़िया जे तव्हां ॾे ॾियण जी ज़रूरत न पवे हा जे अपड़ियूं अहिड़ियूं हूंदियूं त बच्चा बि तो अहिड़ा हूंदा। सुभान अल्लाह कारी आहे तव्हांजो आवाज़ खथड़ किरास अल्लाह ने तो साले की सोहबत नसीब अता फरमाए आलमन की मेहनत से कर जिंदगी गुजारने की तौफीक अता फरमाए। खुदा जो कसम मदरसन की खिदमत को इन मदरसन में हीरा था पैदा कर असा जे आलमन में जान वडी मेहनत कई हीरा दिलाए मानो कोशिश करे उहे बच्चा मदरसन में छड़िया जेके दिमाग कम न करे लूला वजन लंगड़ा वजन अंधा वजन हण मोली रमदान भी कर असा वट ये बाकी छोकरो जो होशियार उनके स्कूल में कॉलेज मोकिलियो पर असांजे आलम वीचारा नापीन ॾिनो नापिन क़ुरान जा हाफ़िज़ करे मंडड़ा टुल्ला भी क़ुरान जा हाफ़िज़ ऐं कारी बणजी विया। मां दुआ करण आयो आहियां तव्हां सभु तव्हां पंहिंजनि बचनि खे मदरसनि में छॾे त ॾिसो ख़ुदा जो कसम जॾहिं क़बर में पहुचे क़बर ते बि रहमत जी बरसात हूंदी रहमत वारो कुरान बरकत वारो कुरान अल्लाह जाने जो असांजे आलम वीचारा मेहनत करे नौजवाननि छोकरनि जा मदरसा भी खोलिया पर न्याणियुनि जा भी मदरसा खोलिया। मां त दोस्तनि खे अर्ज़ु करण आयो आहियां त न्याणियुनि खे बि दीन सेखारियो न्याणियुनि खे दीन खां परे रखियो छो त घर जी वॾी वज़ीर आज़म न्याणी आहे ये न्याणी नेक हूंदी न्याणी सालिह हूंदी ख़ुदा जो कसम उन घर में बरकत रहमत जी रहमत हूंदी। ईअं आहे हिन मां ग़लति ॻाल्हाए अज असांजा नौजवान नस्ल वीचारा अलाए काथे तबाही के किनारे ते पहुता है जे बाबा अगे ज़माने में पी मां रिश्ता कंदा बाबा जाते अब्बे खे वणे उहा छोकरी मूंखे खपे अम्मा जी पसंद अब्बे जी पसंद हाणे छोरा तो चवनि न बाबा मोबाइल वारी हुजे मोबाइल वारी तो 6 महीना भी रिश्तो नथो हले छोरी पेकनि ते पाण वधे थो टंडो मोहम्मद खान हैदराबाद गिफ्टूं कसाए करे पेका खसेड़िया। याद रखो मुसलमानों न्याणी दीनदार होगी अगे जमाने में वडा रिश्ता कंदा हा न तो पुछंदा हा बाबा छोकरी कुरान पढ़ना नमाज पढ़णी वो चंदा बाबा इहो घर वठो इहो रिश्तो वठो हाणे इहा से पुछंदा ही न बाबा ॾियो ख़बर छोकरी के मानी बानी पचाइण ईंदी आहे कपड़ा धोइण ईंदा अथसि घर वर ठाहिण ईंदो अथसि मां चवां थो हली मानी पचाइण के तूं पाण पचाए के कुरान पढ़ला घर में कुरान पढ़ंदी पई रहमत जी बरसात थी सुभान अल्लाह धरी तक हो जाए ताकि मावारी गाल न वणी लगे तो ये मां दुआ करण आयो आहियां अल्लाह तव्हां खे दीनदार घर में न्याणी ॾे आमीन चओ। बाक़ी तो इमाम अहमद बिन हंबल की न्याणी के कोठ में पढ़ी आई चओ न सुभान अल्लाह न्याणी ने का घर जन्नत अब घर में भी औरत कुरान की पढ़े न खुदा जो कसम घर सॼो जन्नत थई ऐं यकीन ॾिसो था दुनिया परेशान आ जिन कुरान के पकड़ियो आ खुदा के ॾुखियो भी न ॾेखारियो आ न्याणी इमाम अहमद बिन हंबल जी के गोठ में पढ़ण जी आई के इलाके में का नई कुआर पढ़ण जी इंदी आहे असांजे इलाके में इहो रिवाज आहे परे परे जूं औरतूं इलाके जूं औरतूं कुआर खे ॾिसण ईंदियूं आहिनि तो तव्हांजे इलाके जी मूंखे ख़बर कान्हे हिते बि आहे
साईं वारा फरमाए त हिते बि आहे कुआर ॾिसो तो परे परे खां औरतूं आयूं इन कुआर जो को ॾिसो सस सां मिलियो सस चयो मत निंड में सुम्ही न पियो हुजे हिकु त अधु राति जे टाइम ते पाण बि तहजद पढ़ियो थे मुड़ुस खे बि तहजद पढ़ायो सुभान अल्लाह डरी आया असांजी शादियुनि में त माशाअल्लाह पहिरीं राति घोटे कुआर खे निमाज़ ई माफ़ किन खे बि माफ़ वरी पुछी मोल साहब अरे बाबा चाहे ये तावीज़ त दे छोरो सॼी राति निंड ई फिटाए करी चई रड़ियुनि वरी वॾो थो थिए त वरी घर वारनि खे वई हाणे पहिरीं राति रब खे नाराज़ करे शैतान खे राज़ी कई हाणे इहो छोरो जमो मुड़ुस हूंदो नथा ॻाल्हाए अल्लाह अकबर सस सिर्फ़ ॻाल्हि इहा आहे त असुर जो तहजद पढ़ियो थे सुबुह जी निमाज़ बि पढ़ी निमाज़ी सुभान अल्लाह कन बेनिमाज़ी को मयार काने का ये उठंदा ही आहे बजे उन के कहिड़ी मयार आहे कि सॼी राति मोबाइल में हर ये सुबुह जो इशराक भी पढ़ियो चओ न सुभान अल्लाह वॾी बरकत वॾी रहमत जे माता माता हाणे निंड में सुधी न पई हुजे सस खे चयो मां 5 मिंट वञ ॾिसी था सस जो वञे त ॾिसे त क़ुरान मजीद खुलियो पियो त वेठी थी क़ुरान पढ़े सस मथो आई अम्मा के ख़बर परे परे तो और तूं आयो 5 मिंट तो सा मिली हलियूं ईंदियूं 5 मिंट ॿाहिरि निकर रोई वेठी अम्मा मुंहिंजो मामूल पूरो न थियो आहे रोज़ानो जेको क़ुरान मजीद पढ़ंदी आहियां ओतिरो पढ़ियो कोन अथमि मां नथी थी सघां सस फिटूं थी करे त परे परे तो और 5 मिंट मिली करे पोइ क़ुरान पढ़ सस खे चई अम्मा मां 7 सालनि जी उमिरि में हुउमि मूंखे ज़िंदगी में यादि न आहे त मुंहिंजो दिमाग़ अदा थी हुजे ऐं 7 सालनि जी उमिरि में न बेनिमाज़ औरत मूंखे ॾिठो आहे न मां बेनिमाज़ औरत खे ॾिठो आहे वञी और तुमको पुछा कर मत का बेनिमाज़ औरत न आहे हिकिड़े बेनिमाज़ ना तूं हली वञे मां सां न अल्लाह रहमत करे असांजे हालत ख़ुदा जो कसम असांजा कम न थियनि सस जॾहिं ऐलान कयो ॿाहिरि बचल शोरे जे ॻोठ में जलसे में ॿुधण वारो बंदि करे आया हो क़ीमती टाइम राति जो तक़रीबन काफ़ी हिसो गुज़री चुको आहे वाह मौलाना मोहम्मद रमज़ान तुंहिंजे जलसे खे सींगारण खे सलाम ऐं अनकरीब क़ाइदे सिख जी फ़ज़ाकार आहिनि तवजो कयो मैं इंशाअल्लाह मुख़्तसर पंहिंजे मौज़ू खे ख़त्म कंदुमि शहीद जो बदिलो ईंदो जंहिंजो मां बि आशिक़ आहियां तव्हां बि दीवाना हो खुदा जो कसम यो मर्द मतलब मर्द कलंदर जो मर्द बुझाए तो जो अगो भी शीह वांगुर गजोड़ करे मैदान ते ईंदो हो दुश्मन परे हटी भी दा तो शेर के बच्चे के ॾिसी दुश्मन भी तहली निकरी के आया ये वाकई शेर का शेर हो पर पयो बच्चा छड़े वो भी शेर है जो राशद तू तो शेर हो जो सुभान अल्लाह दिलेरा जो मुर्स मानो ए मुर्स मानो जो बच्चा जो सुभान अल्लाह तो तवज्जो कयो पाक नबी जा परवानो मिठे मोहम्मद नबी जा दीवानो हबीब किबरिया के दिल में पढ़ण वारो अचे तो सस जने उन सस जने और उन के जो बेनिमाज़ और हली वञन मुझे जो उन सां न मिलंदी ॿुधो कासिया मदरसे में चढ़ वारो मौलाना मोहम्मद रमज़ान की मेहनत ॾिसी ॾाढी ख़ुशी आहे अल्लाह ताला उन जे मथो रहमत वसाए उन जे सचे तहाने की रहमत तो वसाए असीं दोस्त मुंहिंजा प्यारा भाइरो पाक नबी जा परवानो मिठे मोहम्मद नबी जा दीवानो उहा न्याणी उहा पाक नबी जी आशिक़ न्याणी क़ुरान की परवानी न्याणी जॾहिं इहो पैगाम न्याणी ॾे थो पियो त बेनिमाज़ औरतूं हली वञनि किताबनि में वाक़ियो अचे थो 700 बेनिमाज़ औरतूं मैदान में हुयूं 700 बेनिमाज़ औरतूं वाइदो करे छॾियो त ॾेखारियो निमाज़ न छॾबी 700 बेनिमाज़ औरतूं निमाज़ त पढ़जी वियूं पर तहजद जो पाबंद बि पढ़जी वियूं चओ न सुभान अल्लाह छड़ो तहजद जी पाबंद न वक़्त जो कामिल वली पढ़जी वियूं और कलमे वारो हिक औरत जे करे सॼे इलाइक़े ते रहमत वसी पई ऐं अल्हम्दुलिल्लाह इन बचल शोरे जे मदरसे जे सदके जे पूरे इलाइक़े जे रहमत मर्दन ते रहमत औरतुन ते रहमत जो बरकत जेके आया आहिनि उहे बि ख़ाली हथ खणी आया आहिनि उथंदा त रहमत सां झोलियूं भरी रहंदनि पोइ मां छो न चवां रख क़ुरान सां यारी त तोखे मिले जन्नत जी रहदारी कहिड़ा कहिड़ा रखंदव क़ुरान सां यारी जेके रखनि उहे हथ मथे खणे खुदा जो कसम असां क़ुरान जा आशिक़ हो मिठे मोहम्मद जा दीवाना हो सहाबा अहल बैत जा भी परवाना हो
असा चईनी यारन के भी मनीदा हूं पंजन तन के भी मनीदा हूं तक के दिमाग में फुल न हुजे असा वलियन के भी मनीदा हूं मानो वरी फुकानी दे के बाबा वहां भी वलियन के मुख ही न चवंदा आहिनि मातमा तो वली जमीन ते घुमे हुजे कदमन में मिट्टी छणे असा अखिन में सरमो करे पाण ना कया तू वली उनी के मनीदो जेको रिछे कुता बैठा असा वली उन्हीं के मनीदा हूं जंहिंजे सीने में कुरान हुजे ज़बान ते मदीने वारे मोहम्मद जो फरमान अब सही तो ॻाल्हायां ग़लत ॻाल्हायो सही आहे असा चवंदा हूं वली वटि हुजे सामान कुरान वारो असा सभिनी वलियन खे मनीदा हूं जे कलंदर साईं जी तारीफ़ बयान कया जंहिंजो नालो हाफ़िज़ मोहम्मद उस्मान आहे कुरान जो हाफ़िज़ पर के होने तारीफ क्या शाह मती घटाई घोट रहमतुल्लाह अलैहि जो हो भी कुरान जो आलिम हो जे तर्जुमो पैतन की सूरत में करे जाहलना कोडन के समझायो मन पैतन की सूरत में समझी मन सिरात मुस्तकीम ते जिंदगी गुजारे राजोन वली जो वाक़ो तो बुधाया सुल्तान बाहू रहमतुल्लाह अलैहि बुधो तो काथो कोई बुधाई नहीं कोई आशिक में छोड़ी रही मुल्तान आई मुल्तान शरीफ छो सजबिया ने बुजुर्गन दे करे चौ न सुभान अल्लाह सुल्तान बाहू रहमतुल्लाह अलैहि बीमार थी पिया मुरीदन के खलीफन के जो वणो को हकीम बोले तो मुडी तबियत से अगे जमाने में हकीम हा डॉक्टर छोरा डॉक्टर होया ही कोन बाल आने तो माशाअल्लाह डॉक्टर जाम थी गया है वो डॉक्टर भी अल्लाह रहम करे जेकोडे को डॉक्टर हिन जलसे में हुजे त माते मेहरबानी करे नाराज न थी और डॉक्टर दी वरी फीस मुकर्रा बाबा 1000 रुपया फीस आ सिर्फ दिसंदो आने डॉक्टर एड़ा जालिम अल्लाह रहम करे 1000 रुपया फीस वठी अवल में 15000 टेस्ट लिखंदो मरीज के बिना सुनो करे ईदा दवा वठण करो अगे जमाने जा हकीम हा पर वडा होशियार हा वो दिसण सा मरीज के सजा सुल्तान बाहू रहमतुल्लाह अलैहि के लागे हकीम वट पहुंचा हकीम हो हिंदू मोटी आया सी हकीम हिंदू आ फरमाए भली हिंदू हुजे वठी तो इलाज कराइणो आ चवो सुभान अल्लाह खबर आया बैठा हो मुखे ते खबर पई आ खचड़ हैदराबाद जा मानो वडा होशियार पर तवाई सभा कमजोर बैठा हो अन्या तक वडो टाइम भी न थियो मां समझानो 12 भी न थिया है वो खबर ना को ले काए वगे ता के निकरी इंडिया को दसो त मां साईं राशिद साहब के भी बुधाया एतरे टाइम में पूरो करे इंशाल्लाह 1 बजे ते दबे हम क्या असा के सिंध जो शेर आयो के दिसण ला मानो दीवाना है जो न सुभान अल्लाह जरे हकीम वट मुरीद पहुंचा असा जो मुर्शिद बीमार है तबियत दिस चवण सुभान अल्लाह उनके मां हालात सही ता के मुर्शिद जो नाम चाहे के नालो त सुल्तान बाहू जे बाबा ए छो जे बाबा के कोई न के दिसंदो आ उनके नबी के कलमो पढ़ी मुसलमान थी नी जो माना उन जो सही आखिर भला मेहरबानी कर मरीज के दिसणो का है दिमाग ओडे न हलंदम तवा मेहरबानी करे साईं जो चोलो पड़ी जो मां चोलो सिखंदम के तबियत की खबर पई जी माना एडा होशियार हाने अल्ट्रासाउंड में सजो मरीज अंदर को भी अंधन के खबर नथी पवे एंटीबायोटिक दवा नहीं अंदर विचार जा साड़े एक बीमारी में छुटियो 15 बीमारी बाबा कारो कामण जेरो सड़ी बहरहाल अर्ज कर जरे उन हकीम वट सुल्तान बाहू रहमतुल्लाह अलैहि जो चोरो मुबारक पहुंचो चवण सुभान अल्लाह इनक ते रखे दिल शुरू थी वई अल्लाह 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 लेटंदे मुरीदन खलीफन के जल्दी जो देर न कयो ओके सुल्तान बाहू रहमतुल्लाह अलैहि वठी हलो आयो साईं जी खिदमत में पेरन में गिरी पियो कहे तो साईं अज सुञातो अल्लाह हुआ मेहरबानी कर कलमो भी पढ़ाए पंहिंजे हथन ते बैत कराए पंहिंजो मुरीद कर तुंहिंजी मुरीदी में जिंदगी गुजारो तो चाहियां असां वली उन्हीं खे मञीदा हो कच मिंट जो पंहिंजी कचारी में उन्हनि जो राबितो अल्लाह सां करायूं असा उन्हीं के वली न मनीदा हो जो अल्लाह को राबितो तोड़ाई वने तो वली ना है अल्लाह के रसूल के दीन जो दुश्मन है माने तवज्जो क्यों कायदे सिंध इंशाल्लाह स्टेट कींदा ए शेर जो बच्चो इंशाल्लाह स्टेट कींदो
जंहिंजी ज़ियारत जा तव्हां बि आशिक़ आहियो, ॿिए बि आशिक़ सभु वेठा हो त इंशाअल्लाह हुनजो अब्बो डॉक्टर ख़ालिद महमूद बि मिठे मोहब्बत जो आशिक़ दुनिया चवंदी आहे डॉक्टर ख़ालिद महमूद जमीयत उलमा इस्लाम वारा नबी जा आशिक़ अल्लाह दुनिया के दुश्मन खे ॾेखारियो, दुश्मन खे ॾेखारियो हो करने ले जमीयत डॉक्टर ख़ालिद महमूद तोखे पाक मोहम्मद की सुन्नत में शहादत जो ॾियां ऐं नबीअ जी सुन्नत में शहादत जो ताज पाराए ऐं कलमे वारो जेके लफ़्ज़ चवंदो उनजा लफ़्ज़ मां ही दोहराइण थो चाहियां छा चवंदो हुब्बे अहमद अज़ल ही से सीने में है हुज़ूर जा आशिक़ ॻाल्हाइनि हुब्बे अहमद अज़ल ही से सीने में है मैं यहाँ हूँ मेरा दिल मदीने में है चलो बेसहारा न समझे ज़माना हमें हम गरीबों का मदीने में है खुदा जो कसम असां मर्दे कलंदर मर्दे मुजाहिद खुदा जो कसम उन जा कारकुन आहियूं उन जा दीवाना हूं सब उन जे बकरे की ज़ियारत करण लाइ आहिनि अॼु असां ॿियो से शागिर्द साहब जॾहिं शहीद थी वियो खुदा जो कसम मां त सखर में मैं रोआ पियो मौत में असांजी जमीयत ख़त्म थी वई नालो मिटजी वेंदो वाह राशिद महमूद तुंहिंजे दिलेरी जो लखे सलाम आहे घर ठंड में जाके जो वञो त तबियत जा परदम था लहराए डॉक्टर ने खून एटो नारा लगे था इसके सेक्रेटरी काढ़ी वियो वो आया ॿियो अल्लाह इसके सेक्रेटरी थथो ॾिनो ये खुले लाल यार मैं पढ़ा नाराए तकबीर, नाराए तकबीर। शहीद डॉक्टर खालिद महमूद सूमरो साहब, अल्लामा राशिद खालिद महमूद सूमरो साहब, शहीद इस्लाम हजरत अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सूमरो साहब, हजरत अल्लामा राशिद खालिद महमूद सूमरो साहब। नाराए तकबीर। जमीयत उलमा इस्लाम, जमीयत उलमा इस्लाम, कायदे जमीयत हज़रत मौलाना फजल रहमान। नाराए तकबीर। दुश्मन भी मनाओ तकबीर, दुश्मन भी मनाओ तो वाकई सिंह जा पुत्र भी सिंह हैं चौदह सुभान अल्लाह तो शेर जा बच्चा भी शेर यानी मारे बिहार इंशाल्लाह स्टेट में जो सभी जा रहा था फिर कोई न बाबा हेडी तक हेडी तमाम जो साईं मोहम्मद रमजान मोह मुबारक काबतुल्लाह दी करायो आ काबे दे मस्जिद की ज़ियारत कयो चौदह सुभान अल्लाह पाक नबी जा दीवानो मिठे मोहम्मद करीम जो परवाना हो मां उन शेर की वाखाण तो क्या जो पाण तो शेर हो पर बच्चा भी शेर नहीं हो राशिद महमूद की सूरत है तो क्यों भी असा के डॉक्टर जो उन में याद जो जबर नासिर महमूद है तो क्यों भी असा के डॉक्टर जो चेहरो जो नजर के चौन सुभान अल्लाह तुझो शेर मुझो शेर। ये माइक को माइक इस माइक नारे तकबीर, नारे तकबीर, नारे रिसालत। राशिद तेरे जानिसार, राशिद तेरे जानिसार। सिंध जो शेर, राशिद शेर, सिंध जो शेर, सिंध जो शेर, सिंध जो शेर। जमीयत उलमा इस्लाम, अल्लामा राशिद महमूद सूमरो, अल्लामा राशिद महमूद सूमरो, शहीद अल्लामा खालिद महमूद सूमरो। तुझो शेर मुझो शेर। आया आया कौन आया? शेर आया, शेर आया। आया आया कौन आया? आया आया कौन आया? आया आया कौन आया? तुझो शेर मुझो शेर, तुझो शेर मुझो शेर, तुझो शेर मुझो शेर। नारे तकबीर, नारे रिसालत। अल्लामा राशिद महमूद सूमरो। माशाअल्लाह जज़ाकल्लाह सब दोस्त कायद जो इस्तकबाल करे सब जइयो बने जाए इंशाअल्लाह ताला इन मर्दे कलंदर मर्दे मुजाहिद की ज़ियारत थी जो इंशाअल्लाह सभी असां इन सिंध जे हलाली बच्चे सां साथ ॾींदा केड़ा केड़ा ॾींदा
सब पंहिंजी जान थी वियो अल्हम्दुलिल्लाह अन करीब कायदे सिंध जी तव्हांखे ज़ियारत बि थींदी उन जो वाइल ॿुधी लिंग लिंग तव्हांजा ठरंदा सभु दोस्त पंहिंजी जान थी वियो मुंहिंजा दोस्त ऐं मुंहिंजा प्यारा भाइरो तो इंशाअल्लाह असांजो कायदे सिंध सां साथ आहे हुकुम करे त रेल में जे जेल में त जेल में हलण लाइ तयार महबूब जे खणी ऐलान तो इंशाअल्लाह शीह जे पुत्र सां गॾु आहे तो राशिद महमूद असांखे रब ग़ैरत मत ॾिनो आहे चओ सुभान अल्लाह इंशाअल्लाह मां इहा ई दुआ घुरां इंशाअल्लाह हिन वक़्त जे करे पूरी दुनिया के अंदर ॾिसनि था पिया त मर्द कलंदर आहे त राशिद महमूद आहे पर मां तव्हां खां पुछां थो पिया सभिनी खे आज़मायो अथव सभु खे आज़मायो अथव जॾहिं ख़ुदा जो नालो अथव हिकु दफ़ो जमियत उलमा इस्लाम जे आलमनि सां नींहुं निभाए हिकु दफ़ो इन्हनि खे साथ ॾेई ॾिसो तो तव्हांजो शाइर जो असांजे मुल्क पाकिस्तान जो वज़ीर आज़म मौलाना फज़ल रहमान थे नथा ॻाल्हायो हाणे त ॾिठो तो मुल्क में बेहयाई मुहांगाई अॾो मुहांगो खंडु मुहांगी हर शइ मुहांगी पिटण कहिड़ो माण्हू करे छॾिया थो पोइ बि अञा न सुधरंदो त वॾी सुधरंदो ऐं मां तव्हां खां पुछां थो पिया सिंध जो वज़ीर आज़म जनरल जमियत असांजो भाउ राशिद महमूद थे कहिड़ा त चओ हथ मथे खणी ऐलान कनि जेके चवनि था वज़ीर आज़म मौलाना राशिद महमूद थे हथ मथे खणी ऐलान कनि ऊची ऐलान कनि वेठे न ऊची तव्हां त पक पवे जो असांजे शहर खे जो राशिद साहब कदम बढ़ाओ हम तुम्हारे साथ हैं जो कदम बढ़ाओ हम तुम्हारे साथ हैं शहीदन की जमात आ चौन सुभान अल्लाह एक बहादुर की जमात आ मुर्श मानू की जमात आ मां दुआ थो कयां बिलाल काॾे पाक नबी जा आशिको मिठे मोहम्मद अरबी जा दीवानो हजरत मौलाना मोहम्मद रमजान साहब अल्लाह इनकी मेहनत के कबूल और मंजूर करे आमीन ये सीरत मुस्तफा के उन्वान सा ही जलसो रखो ऐं बचड़न की दस्तार भी थींदी यारहां बच्चा कुरान जा हाफ़िज़ थिया ऐं उन्हनि में साईंजन जो फर्ज़ंद भी आहे अल्हम्दुलिल्लाह ये मेहनत आहे हाफ़िज़ गुलाम मुस्तफा शोरो साहब हाजी मोहम्मद उस्मान जहिड़नि माण्हुनि जो साथ आहे तो इंशाअल्लाह एक क़यामत ते मदरसो हलंदो जो इंशाअल्लाह हलंदो मदरसनि खे हलाइण वारा भी हलंदा जो इंशाअल्लाह असदुल्लाह ईंदो मां चई छॾियो नारे तकबीर साईं मां तव्हांखे चयुमि साईं राशिद साहब जी बिल्कुलु तव्हांजे जलसे खे कामयाबु कंदो अल्हम्दुलिल्लाह वरी सुभाणे परी 25 तारीख़ ते हेॾे टंडे मोहम्मद खान जे पासे ॾे सईदपुर टकर ॾे असांजे फिरोज़ी दोस्तनि जो जलसो रखियलु आहे साईं राशिद महमूद साहब जो असदुल्ला साहब न पियो अचे साईं हुकुम जारी करे छॾियो अथसि उहे बि ईंदा ॿिया आलिम बि ईंदा तो इंशाअल्लाह मां बि हुकुम सभई जो ईंदा तो इंशाअल्लाह ताला असांखे अहिड़ा लीडर रब ॾिना आहिनि चओ न सुभान अल्लाह तो इंशाअल्लाह सभु खे आज़मायो आहे फिरे असां हिननि सां साथ ॾींदासीं ऐं इंशाअल्लाह मौत जे ज़रिए परची जे ज़रिए असां महिनत करियूं था ऐं इंशाअल्लाह उहो ॾींहुं परे न आहे जो इंशाअल्लाह रब असांखे कामयाबी ॾेखारींदो यानी अफ़गानिस्तान जे पुठाननि खे रब ॾेखारियो तो असां सूबे सिंध वारा बि हाणे सभिनी खे सम्झी विया हो असां सभिनी खे ॾिठो आहे सुञातो आहे असां पठान न आहियूं जो कोटिया जा कोटर कराया हो तो मुड़स माण्हू की वॾेरनि जो बि मोह ॾींदा हुआ ॾींदा हुया वॾेरनि को ॾिजंदो असां विकामण वारा भी न आहियूं तो ॾिजण वारा भी न आहियूं असां अल्लाह जे क़ुर वारा हूं ऐं आलमनि सां गॾु रहिया हूं तो इंशाअल्लाह आलमनि सां साथ आहे इंशाअल्लाह ज़िंदगी रही वरी मुलाक़ातूं थींदियूं मां जो कुझु चयुमि रब से क़बूल और मंज़ूर अता फरमाए व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन माशाअल्लाह लारकाने जो ऐलान न कई अल्लाह अकबर हासिल मां पाण दोस्तों ॿुधो हाणे मां पाण 27 नवंबर ते मतलब तू रोज ऐलान नथो करे 27 नवंबर ते लारकाने में हलणो आहे केड़ा हलंदा इंशाअल्लाह केड़ा हलंदा शहीद जे कतरे जो हुक्म तो इंशाअल्लाह मच्छर सां कफन ॿधी असां लारकाने वेंदासीं इंशाअल्लाह जेके हलनि उहे हथ मथे खणी ऐलान न करनि पर उची बि ताक़त पक पवे भाउ राशिद खे जान ॾियण वारा इंशाअल्लाह सब उची वियो माशाअल्लाह तकबीर
इंशाअल्लाह उते भी असां ईअं मल्हाईंदासीं कि हिकु मल्हायो जो इंशाअल्लाह ईंदासीं जो इंशाअल्लाह मैदान कंदासीं दुश्मन खे ॾेखारींदासीं हे रत ॾियण वारी तमाता जान ॾियण वारी तमाता पैसे ते विकामण वारी नाहे मिठे मोहम्मद जी गुलाम जमाता असां जो इंशाअल्लाह ताला जेसीं ते चुप करे विहंदासीं जेसीं ते धरती ते इस्लाम जो कानून अखियुनि सां ॾिसंदासीं इंशाअल्लाह उहो ॾींहुं परे नाहे इस्लामी कानून ज़रूर ईंदो रब ॾेखारींदो सभिनी खां माण्हू हथ धोता आहिनि ऐं इंशाअल्लाह हाणे आख़िर जो वारो आहे व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह ये हुआ हमारे साथ मौलाना सैयद अली चौहान साहब ने अपने ख्यालात जो इज़हार फरमा रहा हुआ